अस्सलाम वालेकुम दोस्तो, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? उमेद तव्हां ठीकु हूंदव। ऐं हर वक़्तु जेको आहे असां तव्हांजा दुआगा आहियूं ऐं हर वक़्तु तव्हांखे दुआ कंदा रहंदा आहियूं। मां असांखे इहा ई उमेद आहे तव्हां असांखे दुआऊं कंदा रहंदा आहियो, जंहिंजे करे असां बिल्कुलु ठीकु आहियूं। सो हर वक़्तु असां जेको आहे सो कंहिं न कंहिं नए टॉपिक जे हवाले सां तव्हां सां मुखातिबु थींदा आहियूं ऐं जेको आहे सो उन ते चंद अल्फाज़ ॻाल्हाईंदा आहियूं जेके तव्हां दोस्त असांजा ॿुधी करे जेको आहे सो असांखे कमेंट्स बि ॾींदा आहियो। त असां तव्हांजा तमामु घणा जेके आहिनि सो शुक्रगुज़ार आहियूं ऐं तव्हां दोस्तनि मां इहा ई उमेद आहे त तव्हां असांजा वीडियो जेको आहे सो लास्ट ताईं ज़रूरु ॾिसंदो, आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदो ऐं उन्हनि मां ज़रूरु कुझु न कुझु तव्हांखे सबक़ु मिलंदो ऐं जेको आहे सो का न का ॼाण तव्हां ज़रूरु असांखां वठंदव ऐं असां तव्हां खां ई वठंदा रहंदासीं। ऐं अॼु जेको मुंहिंजो टॉपिक आहे उहो आहे हिकु एंटीबायोटिक जी दवा जे हवाले सां। सो जंहिंजो इस्तेमालु असांजे मुआशिरे में तमामु घणो थींदो आहे ऐं जेको आहे सो आम माण्हू बि थोरी घणी ॻाल्हि ते जेको आहे सो उहा एंटीबायोटिक वठी करे वञी इस्तेमालु कंदा आहिनि। चल बाबा कंहिंखे थोरो को मसइलो थियो त जेको आहे सो एंटीबायोटिक, बाबा एंटीबायोटिक दवा ॾे त मां खावां। एंटीबायोटिक दवा खाधई सो उन खां अञा उहो माण्हू जेको आहे सो थोरी घणो अञा अॻु भरो थी वियो। सो अहिड़े हिसाब सां जेको आहे सो महिरबानी करे असां तव्हांखे अॻु में बि ॿुधाईंदा रहंदा आहियूं त बाबा जेका दवा आहे उहा मख़सूस कंहिं बीमारी जे लाइ आहे ऐं उनजो जेको इस्तेमालु आहे कंहिं मख़सूस जॻह ते कयो वेंदो आहे। सो अॼु जेको आहे मेडिसन असां खणी आया आहियूं त उमेद आहे तव्हां उहा घणी इस्तेमालु कई हूंदी ऐं घणी ॾिठी हूंदी ऐं उनजो जेको सही इस्तेमालु आहे शायदि तव्हांखे उन जे हवाले सां ख़बर न बि हुजे त जेको आहे सो असां तव्हांखे इन हवाले सां सम्झायूं था। हीअ असांजी जेका असां मेडिसन आहे आगमेंटन ही जेका मेडिसन आहे सीरप जे फॉर्म में बि आहे, टेबलेट फॉर्म में बि आहे ऐं ड्राफ्ट फॉर्म में बि आहे। उनखां अलावा हीअ हिन जी जेका असां इंजेक्शन जेका आहिनि उहा बि मौजूदु आहे ऐं मुख़्तलिफ़ पावर में हीअ शइ अचे थी। हिन जो जेको फार्मूलो आहे उहो कोएमोक्सिक्लेव, हीअ हिकिड़ो माना गॾियल फार्मूलो आहे, ॿिनि शयुनि जो हिकु गॾियल फार्मूलो आहे। हीअ फस्ट जनरेशन जेको आहे सो एंटीबायोटिक आहे ऐं हिन जो जेको इस्तेमालु आहे उहो तमामु घणो थींदो आहे ऐं हीअ तमामु सुठी जेका असां एंटीबायोटिक आहे। शुरूआती तौर ते जेका एंटीबायोटिकूं आयूं आहिनि फस्ट जनरेशन जे हवाले सां उन्हनि में हीअ जेका आगमेंटन आहे इन में जेका असां तमामु सुठो असरु आहे ऐं इन ग्रुप में तमामु जेके आहिनि से सुठियूं ॿियूं मेडिसिनूं मौजूदु आहिनि। सो जीअं फोर्टिसन आहे, केलामॉक्स आहे। सो अलाह तव्हांखे जेको आहे सो नेकी ॾिए त हिन मेडिसिन जे हवाले सां थोरो तव्हांखे सम्झायूं त हीअ मेडिसिन कीअं आहे। हीअ तमामु सुठी एंटीबायोटिक आहे, ख़ासि तौर ते जेको आहे सो अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन, ईअं खणी चइजूं त को गले जी रेज़स जंहिंमें थिए या खंघि थिए उन में ऐं जेको आहे सो उन खां अलावा जेको आहे सो डेंटल इन्फेक्शन ऐं सॉफ्ट टिश्यू स्किन इन्फेक्शन ऐं उन खां अलावा जेको आहे सो जीअं खणी चइजे त को ऑपरेशन थियो आहे या को चोट लॻी आहे का वॾी जंहिंमें वॾो को ज़ख़म थियो आहे उन में पीप पवणु यानी गंद भरिजण जो को वॾो ख़दशो आहे, जंहिंजे लाइ बि जेको आहे सो हीअ इस्तेमालु थींदी आहे। छो त हिन जेका कवरेज आहे उहा सुठे हद ताईं आहे, हीअ जेका असां गंद भरिजण मां रोके छॾींदी आहे। उन खां अलावा गले टांसिलाइटिस थी विया, गले जो को इन्फेक्शन थियो या हल्की फुल्की जेका असां खंघि थी वई उन में हिन जो जेको इस्तेमालु आहे उहो तमामु घणो थींदो आहे। ऐं हीअ जेका मेडिसन आहे उहा प्रेगनेंसी सेफ आहे फस्ट टाइमेस्टर, माना पहिरियां जेके 3 महीना थींदा आहिनि हमल जा उन में हीअ प्रेगनेंसी सेफ आहे, जंहिंजे करे हीअ हल्की डोज़ में इस्तेमालु कई वेंदी आहे, कंहिं हल्के मामलात जे करे इस्तेमालु कई वेंदी आहे। ऐं उन खां अलावा हिन जेके साइड इफ़ेक्ट आहिनि हे थोरो हाइपर सेंसिटिव आहे, जंहिंजे करे को मिसाल मैदे जे गर्माश जो मरीज़ आहे या फ़र्ज़ु कर को जहिड़े जो को हेपाटाइटिस जो को मरीज़ आहे, अगरि उहो हीअ इस्तेमालु कंदो त उनखे हाइपर सेंसिटिविटी थींदी, उहो सम्झंदो मूंखे बाबा वॾी गर्माइश थी वई, हीअ मूंखे रिएक्शन थी करे हीअ थी करे, पर असल में ईअं कोन हूंदो आहे। रिएक्शन हर दवा में मौजूदु आहे पर उहा कंहिं मख़सूस जॻह ते कंहिं मख़सूस महल ते जेको आहे सो उन जो रिएक्शन थींदो आहे ज़रूरु, पर हीअ का ख़ासि एॾी रिएक्टिव न आहे, रिएक्शन हिन जो थींदो आहे पर तमामु घटि थींदो आहे। सो जंहिंजे करे हीअ दवा इस्तेमालु कई वेंदी आहे ऐं ख़ासि तौर ते नंढड़नि ॿारनि में हिन जो जेको इस्तेमालु आहे न प्राइमरी कफ में जेको आहे सो हीअ इस्तेमालु थींदो आहे।
उन खां अलावा एंटीबायोटिक त ज़रूरु आहे, पर जिन ॿारनि खे मोशन घुमरा आहिनि या उल्टियूं दस्त आहिनि या को आंड्रे जो को मसइलो आहे या जीरे जो को मसइलो आहे, उन्हनि ॿारनि में हिन जो इस्तेमालु ममनू आहे, उन में हिन जो इस्तेमालु न करणु खपे। जीअं की आंड्रे जी सोज़श थी वई या को जंहिं ॿार जी बीनाई जो को घणो मसइलो थी वियो, माना नज़र जो को घणो मसइलो थी वियो, उन्हनि में बि हिन जो इस्तेमालु थोरो घटि थींदो आहे, जंहिंजे करे हिन जो को इस्तेमालु आहे उहो थोरो एहतियात सां करणु खपे। ऐं हेपाटाइटिस ऐं जेके मैदे जी घणी गर्माश जा जेके मरीज़ आहिनि, उन्हनि खे बि थोरो असां ॿुधाईंदा हलूं त महिरबानी करे हिन दवा जो इस्तेमालु घटि कनि। ऐं हीअ प्राइमरी तौर ते इब्तिदाई तौर ते हीअ जेका दवा आहे इहा इस्तेमालु कई वेंदी आहे तमामु जेके पुराणा मरीज़ थी था वञनि या तमामु सीरियस केस आहिनि, उन्हनि में हिन जो इस्तेमालु जेको आहे सो तमामु घटि कयो वेंदो आहे। तंहिं करे असां दोस्तनि खे इन जे हवाले सां थोरी ॼाण ॾिनी आहे। सो महिरबानी करे इन दवा खे पंहिंजे लिमिट जे हिसाब सां इस्तेमालु कयो त जीअं तव्हांजो को बि नुक़सानु न थिए। अगरि को फ़ाइदो न बि थियो त को नुक़सानु न थिए। महिरबानी दोस्त।